لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم. جبار جبار مقام محمد عليه منور جبار جبار مقام محمد عليه منور
भले
पाराया सतो धणी जवाबो वालम फिरत मां पैदा कयो अधो वासियल सिफ़तूं त सरदार जूं सदाई सुणजण कलाम पंध के पिड़ो रावी मंदिर दाहूं दोस्तन ॿुधियूं पूपू साण कन हला तरफ़ न तव्हीं हरणी न आयकड़ी वला फाथल मंझ पंदल फाथल मंझ पंदल न है हुई ना वो हरणी वाला है फाथल मंझ पंदल न फाटी फाय में तू हरणी हिन वदल कद हरणी बि बयान कयो अॻियां वधी सके ॾींहं केतिरा मूंखे मुरसल था हिन मागल न को भारी मुल्क में न को ख़ौफ़ मिरुवल हो चरंदी हुयसि न गुलाम कावड़ कंदी मछवण वड़कंदी मंझवण है चरंदी ना वो गुलाल वड़कंदी मंझवण सैदा पारजू दामन सिजल पासत सोड़ा पागलू तरदा बचजल बस करे ना आमिरस वाला आमद का उछल बस करे आमद खाए उछल ना है धीर यसना वो बस करे है आमद खा उछल ना जवाब दे सरदार
कर वसीला विलियल सद सुनिए मुंह सती मिदा दुआने अजावास अड़ल हाण छोड़ मूंखे सपियारे अचा खीर बचड़न खे जा बिचार तमझ सल करे वायु दो वञा थी ऐं मोटी ईद सियल मागल सॼ हज़रत चयो हरणीअ खे अहिड़ियूं तरी खुल है त वञी न विसरी वाला तू गॾिजे बचल विसरी अदा तू गॾिजे साण बचल अरे छुटका बनने का जिम्मेदार नहीं पासे लग पाण आहूं अरमान या घणू में सीता थप चुर मथा वन ना अला लड़ी सिची वक्त खीर पीअण जो अदा लड़ी सिज खीर पीअण जो अदा लड़ी सिज हाजुर थी अॻा बचड़न ना हाजुर थी अॻा हाल पसी हरण कर हथ कयो पसी हाल पसी हरण करता हाणे हेॾी दम देर सामिन ॾिनो अथई नबीअ करीम खे जो आहे आख़िर ज़मान सामिन ॾिनो अथई नबीअ करीम खे जो आहे आदर वरियल मत कायारी थिए करीमन वटि अॻ माशर जे भागल हाणे बीठा हूंदा न में वाला अरबी मजूस
मता हितमिया वसंदा वादू वादू सिद मेरू मजमुल कल कर जा वने ता गुलाम ऐ वड़क जा मजवल राय ता किदारन में जो खौफ किदा मिलवल पता मारे मासूम के हो कर वने खाइल पैदा तबंदूकी ना बचड़ा वाला तालक वठो फूल की बचड़ा लक वठो ताल खलना जल्द मदादो चल पुछानी खबर हज़रत हबीब का एल तरीक़ तो हुई हरणी हिकड़ी हिक फाथल मंझ पंदल सा छोड़ी आहे के हरणी कराहा पारे वो अंकुई को कूट बचड़ तद मुरसल चयो मारिय के सबर सो साई तयती इंदी पाही मज पल पुल है तसी हरणी ना हाजिर थी वाला नाले कंदुकुल हाजिर थी अदा नाले कंदुकुल ना मुझे मिठल महबूबल तमारी छड़ मामरो तू मुड़ मथा मिसकीनल ऐं तो कवाहिद खां वठी ॾिया चिठियूं ईमानल ऐं तो कवाहिद खां वठी ॾिया रोज़ू रिज़्क़ल मारी पसी मौजूदो मुस्लमान थो आदे ईमानल हादी हुनखे हयाती ॾिनी सचाईअ जे सबबल माछी मदाई मङणे